अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां इंतज़ार में हूंदो दुलाब जी ख़बर बि ऐं दुलाब सां गॾोगॾु दोस्तों अॼु ॿी ख़बर बि तव्हांखे ॾींदुसि ऐं वेरनि जी बस्ती ड्रामे जी बि वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदुसि। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त हिन 1 मिंट जे वीडियो में अॼु तव्हांजे लाइ काफ़ी सारियूं ख़ुशख़बरियूं आहिनि ऐं दुलाब जे परेशानी हूंदी तव्हांखे त अॻिते क़िस्त में छा थियण वारो आहे, छा न थियण वारो आहे, इहा अपडेट्स बि तव्हां सां शेयर कंदुसि। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त दुलाब जे हाणे जेका क़िस्तां ईंदियूं इन्हनि में त हिकु घमसाण मचंदो, इहे धुरियूं वरी विड़ी हेॾे होॾे बर्बादु थींदियूं ऐं जेका क़ौम पंहिंजे पेरनि ते न बीहंदी आहे, जहिड़नि में पवंदी आहे, उहा बर्बादु थी वेंदी आहे। दुलाब में हाणे इहो ॾेखारियो वेंदो 50-51 खां 100 ताईं। जेका क़ौम जहिड़नि में ख़ुशि हूंदी आहे उन जो हशर इहो थींदो आहे, इन में अॻिते अहिड़ी क़िस्म जी कहाणी ॾेखारी वेंदी। ॿी ख़ुशख़बरी इहा आहे त वेरनि जी बस्ती हिन सूमर खां इंशाअल्लाह स्टार्ट थी वेंदो। ऐं ॿियो तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त राबेल जी ख़ुशख़बरी तव्हांखे ॾींदो हलां गॾोगॾु, उहो बि तमामु जल्द उनजो टीज़र अचण वारो आहे। थी सघे थो जेसीं ताईं तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो ओसीं ताईं मतां राबेल जो टीज़र अची बि वियो हुजे KTN ते। बहरहाल इहा ख़ुशख़बरी मां तव्हांखे ॾेई छॾियां, तमामु जल्द टीज़र राबेल जो बि अचिणो आहे ऐं उन सां गॾोगॾु वेरनि जी बस्ती बि तमामु जल्द हाणे हलंदो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, ग़ुलाम हुसैन ड्रामो बंदि थियो हुयो, उहो कॾहिं बि कोन हलंदो, उहो इन वजह खां बंदि थियो हुयो, ग़ुलाम हुसैन बीमार पियो आहे, हिन टाइम बि बीमार पियो आहे।